जी नाज़रीन, सिंधड़ी प्रेस सेक्रेटरी पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन डॉक्टर हाकिम अली जलबाणी जूं सिंधड़ी प्रेस क्लब ते मीडिया सां ॻाल्हियूं। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर हाकिम अली जलबाणी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री मीरपुर ख़ासि। जीअं त हींअर बरसातुनि जी सीज़न अची रही आहे, बरसातूं शुरू थी चुकियूं आहिनि। मुंहिंजी ज़िले मीरपुर ख़ासि जी आवाम खे अपील आहे त पंहिंजे जानवरनि खे वैक्सीन करायो, छो त असांजे मिनिस्टर साहबु साईं अब्दुल बारी ख़ान पिताबी साहबु, सेक्रेटरी एजाज़ हुसैन महेसर साहबु, DG मुज़फ़र अली विगियो साहबु, डायरेक्टर डॉक्टर हिज़बुल्लाह भुट्टो साहबु जो असांखे सख़्तु इंस्ट्रक्शन्स आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न अचे। असांजी बि वधि में वधि कोशिशि आहे त पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न अचे। ऐं मुंहिंजी ज़िले मीरपुर ख़ासि जी आवाम खे अपील आहे त मुंहिंजा हमेशह दरवाज़ा तव्हां लाइ खुलियल आहिनि। लाइव स्टॉक जे लिहाज़ सां तव्हां मुंहिंजे हॉस्पिटल्स में वञो, उते जेके डॉक्टर मौजूदु न हुजनि, लाज़मी असांजी फील्ड जी जॉब आहे, डॉक्टर फील्ड में निकितल हूंदा, जेकॾहिं हूंदा त तव्हांजी वैक्सीनेशन थी वेंदी, न हूंदा फील्ड में वियल हूंदा त फ़ौरन तव्हां डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल सां राब्तो कंदो, इंशाअल्लाह ताला तव्हांजे जानवर खे वैक्सीन बि कराए ॾींदो, ट्रीटमेंट बि कराए ॾींदो, डीवर्मिंग बि कराए ॾींदो। हींअर असां गलगोट जी वैक्सीन कयूं पिया वॾनि जानवरनि लाइ ऐं नंढनि जानवरनि लाइ ET वैक्सीन कयूं पिया। हूं बि असांजो वैक्सीनेशन जो सिलसिलो 12 ई महीना शुरू हूंदो आहे, कॾहिं बि असांजी वैक्सीनेशन जो सिलसिलो ख़तमु कोन थियो आहे। पर पब्लिक खे अवेयरनेस ॾियण लाइ असां हिते आया आहियूं। प्रेस क्लब सिंधड़ी मां आयो आहियां पब्लिक खे अवेयरनेस ॾियण लाइ। मां त हर प्रेस क्लब में वञा थो पब्लिक खे अवेयरनेस ॾियण लाइ पंहिंजे जानवर खे वैक्सीन करायो, छो त लाइव स्टॉक जेको आहे रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थो। मईशत जो दारोमदार एग्रीकल्चर ऐं लाइव स्टॉक ते आहे। जेकर तव्हांजो लाइव स्टॉक तंदुरुस्त ऐं तवाना आहे त ईअं सम्झो तव्हां तंदुरुस्त ऐं तवाना आहे, तव्हांजी मईशत तंदुरुस्त ऐं तवाना आहे। जेकॾहिं तव्हांजो लाइव स्टॉक तंदुरुस्त ऐं तवाना न आहे त ईअं सम्झो तव्हां तंदुरुस्त ऐं तवाना न आहियो, तव्हांजी मईशत तंदुरुस्त ऐं तवाना न आहे। ॾिसो, मीरपुर ख़ासि में मां हिकिड़ी शइ तव्हां ॿुधाईंदो लाइ, मीरपुर ख़ासि में 20 लख जानवर आहिनि, 13 डॉक्टर आहिनि, 34 सेंटर आहिनि। पर अलाह असांजी महिरबानी सां स्टाफ जी खोट हूंदे बि मुंहिंजा डॉक्टर्स वधि में वधि कोशिशूं पिया था कनि, मुंहिंजो स्टाफ असिस्टेंट वधि में वधि कोशिशूं पिया था कनि त आवाम खे असां ज़्यादा खां ज़्यादा फ़ाइदो ॾियूं। लाज़मी 100% कमु कोन थींदो आहे, किथे कंप्लेंट्स बि ईंदियूं, कंप्लेंट्स ईंदियूं त माण्हू उन्हनि जूं शिकायतूं दूरि करे छॾींदो। वरी बि मुंहिंजी ज़िले मीरपुर ख़ासि जे आवाम खे अपील आहे त पंहिंजे जानवरनि खे वैक्सीन करायो, पंहिंजा जानवर बचायो, मईशत खे तरक़ी ॾियारियो। इहे ई तव्हांजो सरमायो आहे। असां हिते मीरपुर ख़ासि में 7 तालुका आहिनि। 7 तालुकनि में हर तालुकनि में असांजो टीमूं रेन एमरजेंसी जॾहिं लॻंदी आहे त उहे कमु कंदा आहिनि ऐं 7 तालुकनि में डॉक्टर्स मुक़ररु थियल आहिनि। उहे पंहिंजो कमु जारी रखनि था, वैक्सीनेशन बि कनि था, ट्रीटमेंट बि कनि था, डीवर्मिंग बि कनि था। ऐं उन खां पोइ मुंहिंजी ऑफिस डिप्टी डायरेक्टर ऑफिस में बि पब्लिक ईंदी आहे वैक्सीन वठण लाइ या डीवर्मिंग जानवरनि खे दवा पियारण लाइ या सॼो कुझु ईंदा आहिनि। असां बि वधि में वधि कोशिशि कंदा आहियूं त पब्लिक खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न थिए।